अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनिसरा पांध में कुर्बान जान नोड़ियो जा अदबी एहसास इंतखाब करे तो सियारे विकिया जो प्यारो दोस्त एजाज अली विकियो। दोस्त लिखे तो तू किया ही मुझे मीह कणिन जड़ी महबूबा तू खे ॾिठे ॾींहं लॻे विया आहिनि, पर तू अलाए किथे आहीं। तोखां विछड़ंदे वरे वियामी विया आहिनि। तुंहिंजी यादि जो बांवरो बादल हमेशह मुंहिंजे दिलि जे रुञ नगर ते वसंदो रहियो आहे। तुंहिंजी सार जो सारस पखी मुंहिंजे रूह जे ऋण में भटकंदो रहियो आहे। ओ माखी लार जहिड़ी मुंहिंजी मिठी तूं इहा आहीं जेका जुदाईअ जो ॿुधी ॾकंदी हुईं। तूं इहा आहीं जेका विछोड़े जो ॿुधी अखियुनि जा पांध आला कंदी हुईं। तूं इहा आहीं जंहिंखां आऊं पल पासे थींदो हुअसि त तूं नाराज़गीअ सां नींहं जो नातो जोड़ींदी हुईं। तूं जेका न ॾिसंदी हुईं त खाइण पीअण बि पंहिंजो हराम कंदी हुईं। तोखे छा थियो भला जो मुझे हसरतन के छिछोड़े, मुझे ख्वाबन के बेघर करे, मुझे उम्मीदन जे मथा वेछन विछोड़न जो पानी फेरे, मुखे इश्क जे अणखुट पंध में अधो अध करे अकेलो करे वई। कंहिं शायर चवाणी त वई दूर केॾो वलारन खां अॻिते विछोड़न जो पोयां होड़ियूं ॾेई असांखे कंधनि ते सुम्हारे छॾी बाबरनि ते नियापन सलामन खां हाणे वयासीं। हुजी ख़ुशि मिठी शाद आबाद रहंदीअ, कॾहिं लुड़क तुंहिंजे अखियुनि में न ईंदो। उमिरि आशिक़ियुनि जूं अधूरियूं कहाणियूं असांजे हिसे में भले यार आयूं। पुराणनि में हूअं बि लिखियल हो पुराणो, उन सिट जहिड़ी अॾी थी वई आं। लॻे थो त हाणे वॾी थी वई आं। ऐं आऊं ॾिस केॾो न अकेलड़ो थी पियो आहियां, केॾो न अबाणको थी पियो आहियां जो तोखां बग़ैर पाण खे छोरो छीनूं भायां थो। तूं जंहिंखे ॾिसण सां आऊं जीअंदो हुअसि, तूं जंहिंजे खिलण सां मुंहिंजे ताज़े गुल जहिड़े चहिरे जूं रौनकूं ॿियूं हूंदियूं हुयूं, पर अॼु मुंहिंजे मुख ते वीराननि जो वासो चढ़ियल आहे। मुंहिंजे चहिरे ते ख़ामोशनि जो मंड मंडियल आहे ऐं आऊं हर पल उदासीअ जे जान में रहां थो। ऐं हा तूं ॾिस छा चयो हुए त राति जे हसीन लमन में चंड जी थधी चांडोकी वाहुंदे जी वणंदड़ हवा में तोखां दूर केॾी न अज़त महसूसु करे रहियो आहियां। तूं मूंसां अक्सर चंड जी शिकायत कंदो हुएं त चंड पंहिंजे प्यार ते पर्दो नथो रखे। अॼु इहो ई चंड मुंहिंजे तनाईअ जो अकेलो साथी आहे, पर अॼु आऊं चंड सां तुंहिंजी शिकायतूं नथो कयां। अॼु बि चंड सां तुंहिंजा पुराणा प्यार ओरियां थो ऐं तोखे सारियां थो। हुन ॻाल्हि में को शक कोन्हे त पाण जुदा आहियूं। हा उन हूंदे बि मुंहिंजनि हिननि ॿिन्ही उकाबी अखियुनि जो कसम मूं तुंहिंजे हिसे जूं ॻाल्हियूं सिर्फ़ु वणनि सां करणु चाहियूं त जीअं उहे पखी ॿुधी सघनि। अॼु तोखे सारियां थो ऐं निहारियां थो त किथां मन अची ऐं मुंहिंजी रुगी रूह सां रिहाण रचाए वञी। ऐं इहो ई साॻियो तोखां बग़ैर अधूरो मुसाफ़िर एजाज़ अली विकियो।